नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो अथुंगो रोड हंधा टुटल हुजण सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे। वॾे वक़्त खां ॼाणियल रोड टुटण हुजण सबबि रवासी इंतहाई परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। रोड न हुजण करे हितां जे रवासियुनि खे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वञे थो। इन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मसइलो इहो आहे त साईं रोड तमामु अरसे खां इहो टुटो पियो आहे ऐं उन खां पोइ न हिन जी तामीर ज़ेर तामीर थियो आहे न कुझु थियो आहे। जेको अचे थो माण्हू उहो तकलीफ़ में आहे, सवारी तकलीफ़ में आहे, गाॾी वारा तकलीफ़ में आहिनि। हे त असां खां तक़रीबन गाॾियूं हलाइबा असां त कोन ठहियो आहे, कॾहिं ठहियल हुजे। बाबा जी रोड नथो पियो ठहे, जाम काफ़ी तरह मौदा थिया आहिनि। पहिरीं अधो जेको रोड उहो ठहियो, वरी हेसि ताईं हिननि विञाए छॾियो। हाणे ॾिसो, असीं शागिर्द आहियूं, असीं जीअं तीअं करे हली वेंदा आहियूं, पर ॿार बच्चा आहिनि, हर कंहिं या हर को फैमिली वारो आहे, त असांखे हुननि जो फीलिंग्स हुननि जूं थोरी असांखे अचनि थियूं। मसइलो इहो आहे त तक़रीबन हिनखे 20-25 साल थिया आहिनि। हीउ जेको हिते जो असांजो रोड आहे इहो न ठही सघियो आहे। हिन रोड मंज़ूरु थियो, हीउ अधु ठहियो आहे, बाक़ी हिनखे मुकमल न अलाए छो न कयो वियो आहे। हाणे हिते जी जेका आवाम वेचारी आहे, ग़रीब गुरबो अॻे ई परेशान आहे। एमरजेंसी सूरत में हू जेकॾहिं कंहिं मामले सां वञनि था, कंहिं अस्पताल उनखे ज़रूरत हूंदी आहे त एक्सीडेंट थींदा हुननि जा। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इहो रोड ठारायो वञे जीअं हितां जा रवासियुनि खे अच वञ जी सहूलियत मिली सघे। कैमरा टीम सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।